नाज़रीन ते ॿी अहम ख़बर सां शेयर कंदालूं त निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में एडिशनल चीफ सेक्रेटरी सिंध नजम अहमद शाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। मलीर एक्सप्रेस वे जे ॿिन्ही पासनि ते पेट्रोल पंप ऐं आवाम जे आराम लाइ जाइ मुख़्तस कई वञे। मुबीन जुमानी जो इहो चवणु आहे मलीर एक्सप्रेस वे मनसूबो जल्द मुकमल कयो वञे। निगरान सूबाई वज़ीर जो इहो चवणु हो। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवांखे आगाह कंदालूं। निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में एडिशनल चीफ सेक्रेटरी सिंध जे नजम अहमद शाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। मलीर एक्सप्रेस वे जे ॿिन्ही पासनि ते पेट्रोल पंप ऐं आवाम जे आराम लाइ जाइ मुख़्तस कई वञे। मुबीन जुमानी जो इहो चवणु आहे। मुबीन जुमानी जो वधीक चवणु हो त मलीर एक्सप्रेस वे मनसूबो जल्द मुकमल कयो वञे।